सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लिम अलैहि तस्लीमा। गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए रह जाए परवाह नहीं करते। मोअज़्ज़िज़ सामीन इकराम, मुझा मुसलमान भाइरो अजीजो दोस्तो बुजुर्गो, मां त पाण तकीर ॿुधण साईं जन जी आयो आहियां, पर साईं जन वरी मुहब्बत जे करे साईं जन फरमाए तो 2-3 मिनट तव्हां वठो। उन खां बाद मी दोस्तन में चयो साईं तव्हां 2-3 मिनट वठो, पर अल्हम्दुलिल्लाह जहिड़ो हाल हबीब आहे तहिड़ो पेश पिरियां। सब खां वॾे में वॾी ॻाल्हि आहे मुहब्बत। ज़िक्र कंहिंजो ॿुधण आया आहियूं, अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो ऐं उन जे बचड़नि जो ऐं उन जे महबूब जे असहाबनि जो ऐं औलिया अल्लाह जो। मोहब्बत सां पंहिंजे दिल खे हाज़िर सम्झ करे जेॾी महिल विहंदासीं इंशाअल्लाह ताला अॼु हिन ॻोठ जे मथां, हिन शहर जे मथां, हिन जेके दग जे मथां अल्लाह जूं रहमतूं वसी रहियूं आहिनि। छो जो हदीस पाक जे अंदरि अचे थो पियो, मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था कि अल्लाह जा अहिड़ा नूरी मलाइका आहिनि जिथे अल्लाह जे ज़िक्र वारी महफ़िल थींदी आहे उन खे ॻोल्हींदा वतंदा आहिनि। पोइ जॾहिं अहिड़ा माण्हू पहुचंदा आहिनि अल्लाह जे ज़िक्र जे लाइ त पोइ हिकिड़ा ॿियनि खे सॾु कंदा आहिनि। अदा भजिया ॻोठ कांडेरे कीरे में जेको आहे अल्लाह जे ज़िक्र वारा जे गॾु थिया आहिनि। ॿी का बि उन्हनि जी लालच न आहे, रुगो ख़ासि अल्लाह ही अल्लाह जे रसूल जे ज़िक्र ॿुधण जे लाइ गॾु थिया आहिनि। पोइ मुंहिंजो मदीनी वारो साईं आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, ज़मीन खां वठी आसमान ताईं सॼी जेकी ज़मीन भरिजी वेंदी आहे अल्लाह जे नूरी मलाइकनि सां। पोइ जॾहिं उहा महफ़िल ख़त्म थी वेंदी आहे, इख़्तिताम ते पहुचंदी आहे, उहे अल्लाह जा नूरी मलाइक मुझो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जॾहिं अल्लाह जे बारगाह में हाज़िर थींदा आहिनि, अल्लाह फरमाए थो मलाइको काॾे विया हुयो? अल्लाह खे ख़बर बि आहे इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, आलिमुल ग़ैब व शहादा। रब खे सभु ख़बर आहे, पर जेकॾहिं न पुछे हा त तोखे असांखे कीअं ख़बर पई हा? मलाइक अर्ज़ु कनि था, मुंहिंजा करीम रब ॻोठ कांडेरे कीरे में बशीर अहमद कीरे उन जे बचड़नि, उन जे दोस्तनि, मुहब्बत वारनि हिकिड़ी महफ़िल सदाई हुई जंहिंमें तुंहिंजे ऐं तुंहिंजे महबूब जो ज़िक्र कनि पिया। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाईंदो, ॿुधाए भला कुझु घुरनि पिया? मुंहिंजा करीम रब उहे जन्नत घुरनि पिया। अल्लाह फरमाईंदो हुननि जन्नत ॾिठी आहे। मुंहिंजा करीम रब तुंहिंजी ज़ात जी बाबरकात जो कसम आहे, जलाल ऐं बुज़ुर्गी जो कसम आहे, हुननि जन्नत न ॾिठी आहे। अल्लाह फरमाए थो जेकॾहिं ॾिसनि हा त मुंहिंजा करीम रब अञा घणियूं दुआऊं घुरनि हा, अञा घणो ज़िक्र कनि हा। अल्लाह फरमाए तो ॿियो कुछ घुरन पिया, मौला जहन्नम जे पनाह जूं दुआऊं घुरन पिया। अल्लाह फरमाए तो उन्होंने जहन्नम ॾिठो आहे। मुंहिंजा करीम रब तुंहिंजे जलाल इज्जत जो कसम आहे, उन्होंने जहन्नम कोन ॾिठो आहे। अल्लाह फरमाए तो जेकॾहिं ॾिसनि हा मुंहिंजा करीम रब अञा घणियूं दुआऊं घुरनि हा। अल्लाह फरमाए तो पियो, मुझे मदीने वारो साईं फरमाइनि था, अल्लाह फरमाईंदो, ए मलाइको मां तव्हांखे शाहिद थो बनायां पियो, जेके बि महफ़िल में आहे समूरनि खे मां रब बख़्शे छॾियो। पोइ मलाइक अर्ज़ कंदा, मौला इन्हनि में हिकिड़ा अहिड़ा बि माण्हू आया हा
जेको बियो कंहिं माण्हू में कमकार जो हुन पोइ उन जे इंतज़ार में वेठा त इहो उथे त मां हुन को उहो पंहिंजो कमु ॾिसांसि पर अल्लाह फरमाए थो हीअ अहिड़ी महफ़िल आहे जेके मूं रब जे ज़िक्र जे लाइ इकठे थिया आहिनि मुंहिंजे महबूब जे ज़िक्र जे लाइ इकठे थिया आहिनि जेको बि इन में आयो मां रब जी ज़ात बाबरकात समूरनि खे बख़्शे छॾियो ओ अदा अज इन रात में जिक्र वारी महफिल में तहां असां इकट्ठे थियाऊं यकीन असांखे उन महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जला जिन जला रब फरमायो व मन युतिर रसूल फक़द अता अल्लाह जे मुझे रसूल जो हुक्म मञो चयो मञो उन्हें मु अल्लाह जो चयो मञो मुझे मदीने वारो साईं फरमाए तो जिक्र वारा गॾु थींदा आहिनि उते अल्लाह जा नूरी मलाइक ईंदा आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला समूरनि खे बिश्के छॾींदो आहे अज इने महफिल में तव्हां असां आया हूं साईं जन बि हाज़िर आहिनि हे फ़कीर बि हाज़िर आहे कई हिते हाजी गाज़ी सखी छो जो रब त दिलनि खे त रब थो ॼाणे पियो न असां जे करे मथे वेठा आहियूं कोन्हे असां मथे वेठा आहियूं तव्हां हेठि न न रब चए थो न मां ज़ात ॾिसंदो आहियां न बात ॾिसंदो आहियां न रंग ॾिसंदो आहियां न ढंग ॾिसंदो आहियां मां मोमिन बान जी दिलनि खे ॾिसंदो आहियां त केतिरी मोहबत अथसि इन मोहब्बत में वेठा आयो थोरो गौर सां ओ मुजादा अज ही वक्त थे इन वक्त जो कदर कर बिटाए फरमाया कदर वारा कम थिया खुटा खरीदार हीरे ऐं जवार जी के साल कलंदा सार जेके लोह कुटी न लोहारतन के केड़ो कदर सोन जो भला कदर त मदीने वाले साईं जे गुलामन के हो न असहाबन के हो न तोखे मुखे दीन मिलियो आहे मुफ्त में जेकी शे मुफ्त जी हुंदी आहे उन जो कदर कोन हूंदो आहे ॾिसो न कई गाईंदा गाईंदा महबूब जो शान आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत उन जे बचड़नि जो असहाबन जो दुनिया के छॾे विया अॼु न सुभाणे तोखे मुखे बि छॾणो आहे पर याद रखजांइ जॾहिं ईमान वारो बानो दुनिया के छॾींदो आहे मुंहिंजो मदीने वारो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इरबाज़ बिन सारिया हदीस जो रावी आहे अल्लाह जे नूरी मलाइक अचे हुन जे खट जे सिरादीअ खां अचे बीहंदा आहिनि मुंहिंजा अदा उहो छाजे करे अल्लाह अल्लाह जे रसूल जो ज़िक्र कंदो आहे पोइ हिते बि हुनखे दुनिया में इज़तूं मिलंदियूं आहिनि पर जेॾी महिल क़ब्र में पहुचंदो आहे उते बि इज़तूं मिलंदियूं आहिनि हाणे दुरूद पाक पढ़ तो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां पोइ दुआ ख़ैर साईं जन करंदा आहिनि अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारक व सल्लिम अलैहि तस्लीमा थोरो गौर सां हेॾे दिल के हाज़िर समझ जाए ओ मुजादा रात जो टाइम आ पोयूं पहरा अज़ान अचण वारी आ फजर जी मुझे मदीने वारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था बिलाल जी मुझा आका मुझो मां पी तव्हां ता कुर्बान मदीने पाक जे गलिन में ऐलान फरमाए त जंग लड़नी आ अचो जेके मुजाहिद हन जानी माली मदद कयो अल्लाह अल्लाह रात जो पोयूं पहरा हज़रत बांगू बिलाल अज़ान इंदी ॿुधंदा आहियो न हय्या अल सलाह हय्या अल फलाह अचो नमाज ते अचो कामयाबी जे तरफ असां सुता पिया हूं का परवाह ना है अल्लाह से पनाह में पियो रखे ओ मुजादा रात जो पोयूं पर थींदो आ रब जी रहमत जा वस्कार थींदा आहिनि सो जो अल्लाह फरमाए अस्साबिरीन वस्सादिकीन वल कानितीन वल मुनफिकीन वल मुस्तगफिरीन बिल असहार मुजा बना सचार वाहन सब्र वारा वाहन अदब वारा वाहन जेको मां रब रिज़्क़ ॾिनो आ उहो मुझे राह में ख़र्च भी कंदा आहिनि पर जॾहिं रात जो पोयूं पर थींदो आ उथी ऐं मूं रब जी ज़ात बाबरकात खां इस्तग़फ़ार घुरंदा आहिनि तौबह ताइब थींदा आहिनि माफ़ियूं घुरंदा आहिनि पोयूं पर थे सब उथिया सुता पिया आहिनि तूं उथी वेही रहो मिट रुसिया माइट रुसिया दोस्त रुसिया परवाह न कर उन्हें मालिक के राज़ी कर जे खालिक अकबर तोखे मुखे पैदा कयो आ उन्हें मदीने वाले साईं के राज़ी कर जे मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके तुझे मथो ऐं मुझे मथो रहमत जा मींहं पिया वसन
रात जो पोयूं पहरा हजरत बिलाल ऐलान तो करे पियो मुजाहिदो ए गाजियो मुझे मदीने वाले साईं फरमाइन था पिया जंग लड़ी आ मैदान में अचो। अल्लाह अल्लाह मुजाहिद मैदान में अचन पिया मस्जिद नबी जे अंदर गड थियन पिया पर इहो आवाज हिकड़ी बेवा औरत सीरत गुलिस्तान जे अंदर अचे थो पियो त उहा औरत जेकी आ बेवाह हिकु ही बच्चो आ उन जो पी बदर जी लड़ाई में दुनिया के छड़े वियो शहीद थी वियो। जेडी मल उन जे कनन ते आवाज पियो त मुझो मदीने वारो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बा बरकात मुजाहिदन जी घुर कई आ त रोए थी ज़ारो कतार जेदी अज अगर जे करे मूट नौजवान बच्चो हुजे हां अज मां पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने रवानी कया हां वो शहीद थे हां क़यामत जे दिहाड़े मां शहीदन जी माउ थी उठा हां। माऊ त एड़ी हुजन न जेकी पंहिंजा बच्चा पई कुर्बान कनि रोन पयूं तड़पन पयूं अज असां के दर्द कोने को माल पानी खपे डोकड़ खपन ओ ता उते न को कब्र में टिजोड़ी थई न को कुछ भी कोन थई हथे खाली वी दे पर जे मदीने वाले साईं जी मोहब्बत हुंदई या कब्र भी तोके सलाम कंदी मरहबा 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 भली करे आहे। अल्लाह अल्लाह रोजारो कतार रोई रही आ नंढड़ो बच्चो सुतो पियो आ चंद सालन जो आ किन 8-7 सालन जो नुआ त इहो बच्चो सुतो पियो आ जने मां ज़ारो कतार रोए थी पई दाहूं थी करे पई उठी वेठो अम्मा छो थी रोई केड़ी तोखे तकलीफ थी आ बच्चा चुप करे सुमी पो जने मतलब बच्चो रोए थो ओ मुंजी अम्मा छा तकलीफ आ अम्मा चे थी ओ मुंजा बच्चा तुझो बाबो बदर वारी लड़ाई में शहीद थी वियो अज मुझे मदीने वाले आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे बांगे बिलाल ऐलान कयो आ घिटिन में ऐलान कंदो तो थे पियो ए मुजाहिदो ए गाजियो अचो मैदान ते अचो जंग लड़नी आ तैयार थी अचो। अल्लाह अल्लाह अज मोट नौजवान बच्चो कोने को जो मां अज कुर्बानी दिया क़यामत जे दिहाड़े शहीद जी मां थी उठा। बच्चो जे तो अम्मा रो न नंढड़ो बिल्कुल नंढड़ो आया का परवाह काने का मुखे वठियल बिनी जान जे सरदार हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत आला में जे करे नंढड़ो आया त जेके मुजाहिद हुंदा उहे मुखे खणन जेको अगो तीर अचे तलवार अचे वो मुखे लगो मां ढाल थी वञान जो मां शहीद थी विंदुस क़यामत जे दिहाड़े तू शहीद जी मां थी उथंदी आ। अम्मा बुरको पातो आ पर्दो कयो आ पर्देदार आ रोंदी रोंदी मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बा बरकात मस्जिद नबी जे होचे वेठी आ हजरत बिलाल बशिया ब्या सहाबीहन जेके कतार कयूं बिठा हन असहाबन के सफू ब्या सिधियूं कराइन मुजाहिदन के गाजन के अल्लाह अल्लाह मुझे मदीने वाले आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बा बरकात दी निगाह जने उन्हें औरत जे मथा पईया पाण फरमाइंदा बिलाल जी मुजा का मुझो मां पी तवा ता कुर्बान इने खातून खां पुछ त कीअं हिन टेम ते आई आ छो भी थी रोए आयो आ बिलाल अम्मा किया आई है जी साईं तवा ऐलान कयो त मुजाहिद खपन मां पंहिंजे नंढड़े के वठी आई आ मुंजी कमाई इहा है मुंजो बच्चो जे मुंजो जेको बच्चो आ इहो हिकड़ो ही बच्चो आ इने जो अब्बो जेको आ बदर वारी लड़ाई में शहीद थी वियो। अल्लाह अल्लाह मुझे मदीने वाले साईं जे खिदमत आला में अर्ज की या रसूल अल्लाह पंहिंजो बच्चो वठी आई आ मुजाहिद वठी आई आ त महबूब जे खिदमत आला में पेश कया थी त हिन के ढाल बनाइन असहाबी त ये बच्चो शहीद थी वने क़यामत जे ॾाड़े शहीद जी मां थी मां था। नंढड़ो बच्चो आ मुझे मदीने वाले साईं उनके घुरायो पाण फरमाइंदा औरत वाही आ पाण फरमाइंदा गाल बुध क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तू जब जेके गाज़िन जूं अमड़ियूं हूंदियूं शहीदन जूं मायरूं हूंदियूं क़यामत जे ॾियारे जने सॾु थींदो तोखे उन्हनि में सॾु थींदो जो तू नियत सची करे अचे मैदान में पहुती आहीं हाणे ॿुधी छॾ इहो बच्चो तोट असांजी अमानत आ टेम थींदो पाणे उनखे घुरायो वेंदो पाणे मैदान में ईंदो इहो अॻिते हली गाज़ी थींदो मुजाहिद थींदो क़यामत जे ॾियारे मुजाहिदनि जी मां थी उथंदी आहे। ओ मुजाहिदा पंहिंजी दिल खां पुछी ॾिस सब खां परी परी नियत जॾहिं मतलब ऐलान थे तो
ओडी मल देर न कर मैदान में लही ॾेखार जेकॾहिं अहल बेतन जी मोहब्बत आ तब मैदान मल्हाए ॾेखार असहाबन जी मोहब्बत आ तब मैदान मल्हाए ॾेखार जेकॾहिं मदीने वारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत आ त मैदान मल्हाए ॾेखार जेकॾहिं ओ मुजादा औलिया अल्लाह जी मोहब्बत आ त उन में भी मैदान मल्हाए ॾेखार छो जो ही वक्त थई वक्त वञई तो हथण दे वरी हेड़ी महफिल तोखे वरी न मिलंदी अज पंहिंजी दिल जो तालुकात जोड़ जेकॾहिं हिकड़ी नहर आहे असां सुठी ठाहियूं नहर तमाम बेहतरीन नहर ठाहियूं शाख ठाहियूं मता समझो हिकड़ी शाख ठाहियूं था पर हिन जो मुंह बंद करे छॾियूं ब्रेच में हुन जो मुंह न ॾियूं ॿिए पासे मुंह मोड़े छॾियूंसि हलंदे हलंदे या नहर या ईअं ई थी वेंदी शाख ईअं ई पूरी थी वेंदी माण्हू बदबू ईंदी जेको माण्हू को पेशाब कंदो को छा कंदो या इते ई पई हूंदी पर कंहिं कम जी कान हूंदी ओ मुजादा पर जॾहिं नहर खे शाख जो मुंह ब्रेच में विझो वेंदो आहे त उन जो पाणी ईंदो आहे हलंदो रहंदो पाक साफ़ थींदी रहंदी माण्हू ॿिया बि उन मां फ़ाइदो वठंदा आहिनि आहे या नाहे फसल बि आबाद थींदो माण्हू बि पीअंदा बि पाणी बि पीअंदा ॿियो फ़ाइदो बि वठंदा असांजी दिल जो तालुकात जॾहिं अल्लाह जे प्यारनि सां जोड़ींदासीं दरगाह परे नाहे सुनो सजन साईं दामत बरकातुल आलिया ओ मुजादा जेके चोर हुया जेके नहर वांगुर हुया त सोना हसीन प्यारा के चोर के शराबी के जानी सजी जिंदगी हुननि तबाह करे छड़ी पर जेरी मल तौबह ताइब थी मुझे मुर्शिद न करीमन जे बारगाह में जे हाज़िर थिया तौबह ताइब थिया कई वाक़या असांजे ओसे पासे में एड़ा माण्हू मौजूद हन जिन चोरियूं बि कयूं ज़ोरियूं बि कयूं केतिरियूं तकलीफ़ूं आयूं पोइ जेरी मल सच्ची दिल सां तौबह ताइब थिया त अॼु 5 टेम जा निमाज़ जा पाबंद हन पर पेशमाम बि लॻा पिया आहिनि ओ पांजी शाख जो जो मुंह यो मुंह ब्रेच दी जेके बो आहे न पानी आयो पाण त जेके साफ पाक थी विया पर ॿियनि खे बि अॼु पल सेखारनि पिया अदा अॼु तोखे मूंखे बि सबक मिलियो त इहो जेकॾहिं निमाज़ी निमाज़ पढ़ंदो आहे त अल्लाह राज़ी थिए हाजी हज कंदो आहे त अल्लाह राज़ी थिए ओ मुजादा क़ुरान पढ़ण वारो चवंदो आहे त क़ुरान पढ़ंदो आहे त रब राज़ी थिए रोज़े रखण वारो रोज़ो रखंदो आहे त रब राज़ी थिए नेकी करण वारो नेकी कंदो आहे त रब राज़ी थिए पर जिन मदीने वारे साईं सां मोहब्बत कई मोहब्बत जो पेच पातो रब चए थो रडी अल्लाह अल्लाह मां इन्हनि खां राज़ी आहियां वरदू अन्हु ऐं उहे मूं रब खां राज़ी आहिनि अल्लाह चए थो जेके मुंहिंजे महबूब जा गुलाम बणिया आहिनि जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ आहे त अल्लाह चए थो मां राज़ी आहियां अॼु तव्हां ॾिसो त राज़ी केतिरो राज़ी आहे जेके विया आहिनि त मदीने वारे साईं जे भाकुर में सुतो पियो आहे भाकुर में सुतो पियो आहे जिते हिकड़ी जगह 70,000 मलाइक शाम जो 70,000 मलाइक सुबुह जो वरी क़यामत ताईं इन्हनि खे वारो न मिलंदो रहमतूं दुरूद पाक मोकिलींदा ओदा उते लानत वेंदी भला अॼु न तौबा अस्तगफिरुल्लाह अल्लाह से पनाह पियो रखे जेको तबरो कनि था पिया ऐं असांजा वरी भक्त खाइण वारा मजबूरन चवणो पए थो पियो मजबूरन चवणो पए थो पियो साईं कारी साहब जन वेठा आहिनि मुंहिंजे मदीने वारे आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ज़बान पाक सां फरमायो अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे छो जो रियाज़ुल जन्नत जेकी आहे उहा जन्नत जॾहिं माण्हू जन्नत में पहुचंदो उहो तॾहिं पहुचंदो पर हिते मदीने पाक में महबूब जो मेंबर खां वठी महबूब जो रोज़े ताईं विची जेकी जगह आहे मुंहिंजे मदीने वारे फरमायो त इहा रियाज़ुल जन्नत आहे जन्नत जो टुकड़ो आहे पर जेको मदीने वारे साईं दा भाकुर में सुतो पियो आहे ॿुधाए उहो जन्नती आहे या नाहे मुझे मदीने वाले साईं फरमाए तो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे या नाहे पंहिंजी दिल खां पुछी ॾिसो हथ मथे करे बिल्कुल आहे अमीर उमर फारूक आज़म जन्नती आहे या नाहे हज़रत उस्मान गनी जन्नती आहे या नाहे पर इन सां गॾो गॾु ख़बर अथव शहीद बि आहिनि हज़रत उस्मान गनी रडी अल्लाह ताला जी हिन जी 18 तारीख़ शहादत थी आहे हिन महीने जी ऐं हज़रत अमीर उमर फारूक आज़म जी 1 तारीख़ मुहर्रम जी शहादत थी आहे 10 तारीख़ इमाम अली मकाम जी शहादत थी आहे जंहिंजे लाइ अल्लाह फरमाए वला तहसबन लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून फरहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फज़लिही जेके अल्लाह जे राह में पंहिंजूं जानियूं कटाए विया कुर्बान करे विया ज़बान सां त नचे जो त मरी विया दिल में बि नचे जो त मरी विया अल्लाह चए थो जे राहन मां रब रिज़्क़ ॾियां थो न वियो
ओ खाइन था फरत साहन जेकी शहादत अल्लाह जी नेमत है ओ दा मुझो मदीने वारो साईं जेरे ही जन्नत जी बिशारत दई आहन पर जेकरे असा जा वरी भक्त जे पाटोड़े ते पो फिरी हेडो फिरंदा वेता कपगीर लगंदो असा फिरंदा वतना तो कई असा दिठा पो फिरंदा वतना तोबा अस्तगफिरुल्लाह ओ जेने मल कंदा तोबा अस्तगफिरुल्लाह जेके लफ्ज चवन था असा जा उते वेही बुधन में था ओ अदा इयो तुंजे ला हलाल नाहे तुंजो हराम आयो जने महबूब जे बचड़न जी बेअदबी थे उन जे बारे में लफ्ज खराब गलाया वजन जा महबूब जे यारन जे बारे में खराब लफ्ज गलाया वजन आई तू उठी उते बुधी पियो इयो तुजो ईमान नाहे ईमान उहो आहे जो मैदान में ओरी मल थे जे करे पुजी सकी तो पुज न तो उथियो हलियो वञ भिटाई दाह कई बस बे तो उन का बस दुआ खैर के त दूर तनिया खां लदे जी मोहड़ न थई मलीर दे पखा तिन पापिन खां परे पराहा अॾ छाग तनिया जी छॾ जेके धनारऊं धार चरन ते तो साईं काॾे वञा ते तो वेह वञी वटि तन कलम जनी जे हथ में अॻियां अंग में टे नवा लिखन पन्नू से पाढ़न जैसा पसण थिए पिरीअ जो के अल्लाह जे वली जी दरबार जो वनी पासो वठ छो जो ये आशिक हन अल्लाह साहब हुन जी मोहब्बत मदीने वाले साईं साहब हुन जी मोहब्बत पंजन बारहन सा चैन सा हुन जी मोहब्बत पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी महबूबे सुबहानी जेको वलियन जो सरदार आ अगवान आ इनन सा भी मोहब्बत पर मुझे सजन पीर सा जिन भी मोहब्बत रखी आए दुनिया में भी हो इज्जतू कमाए विया आखिरत में भी इज्जतू कमाए विया काफी एड़ा जेके दोस्त हुया जिन दुनिया के छड्यो जिन अल्लाह अल्लाह जे जिक्र जी तवार कई रब के याद कंदा रहा झरमी हुया जंगमी हुया घरमी हुया बियो न पियो दिसे असा जो रब त दिसी रयो हो उन्होंने जिक्र कयो जदी दुनिया के छडे विया ओडी मतलब हुन जी दिल खफन में हली रही अल्लाह जो जिक्र करे रही अल्लाह 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 डॉक्टर चन पिया ते हे त बड़ा ज़ाहिरी दिसो ता तो मरी वियो आहे पर जे करे दिल दे दिसो ता हे त बड़ा जिंदा आहे रे जिक्र कमाए त दिस मुजादा इने जे करे अज वक्त थई वक्त जो कदर करे ये घड़ियों मिलियो न केडी जमायत अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह या खुशकिस्मती असा जी ना है मुसलमानन जी या अल्लाह जो करम साईं कारी साहब जन पुताहन अल्लाह साईं करम कयो आहे इयो मुझे मुर्शिदन जो फैज़ आ छो जो जडे अल्लाह साईं इल्म दे जेको चंदो आ त मुखे पांजे तरफा है उन डी उन जो सवाल होंदो आ जेको माल मिलकत मिलेस जेको अमीर बनजी वने जेकरे रब उन जे मथो करम कयो आहे हो चे त मुजी जेकी कमाई आहे ये समझो उन जो सवाल शुरू थी विदो आ अगर जेकरे अल्लाह उन के का ताकत दिनी आ को उदो दिनो आ जा हुस्न दिनो आ उने ते जने हो जेको चवंदो आहे तकबर कंदो आहे गुरूर कंदो आहे त उहो भी समझो सवाल शुरू थी विदो आ पर ये असा जी उहा जमायत आहे छो जो मुझे सोने सजन पीर दामत बरकात मिला लिया उहा तरबियत कया जिया इल्म इंदो विदो आहे अंदर खुलंदो विदो आहे ते जिया हेठ जेको आहे वण हुंदो आहे मेवन सा भरल हुंदो आहे ती हेठ झुकंदो विदो आहे ये आकड़ न कंदो आ त मा ही आया न न तवा दिसी रहा आयो फकीर मानू जो फकीरन जो सा फकीर एडो ही फकीर हुजन घुरजे इंशाअल्लाह ताला महबूबन जा गुलाम दुनिया के छडींदा विंदा हिते भी इज्जतू कब्र हश्र में भी इज्जतू अल्लाह तबारक व तआला का दुआ है मुझो चवण ता जो बुधण पांजी बारगाह में कबूल मकबूल फरमाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन छो जो हिन वक्त आऊं खुसूसी खिताब जे लाए असा जे आयल मेहमान हजरत अल्लामा मौलाना खलीफा कारी आशिक हुसैन राजपर ताहिरी साहब जन जे खिदमती आला में अर्जा कयो त साईं जन अचन ऐं पंहिंजे नूरानी खिताब सां असां जे दिलनि खे मनोर फरमाइन साईं जन जे अचण खां अॻु में नारो नारे तकबीर खुली पो बाबा छो डरजो छो था अल्लाह जो नारो आ अल्लाह वडो आहे नारे तकबीर नारे रिसालत अरे छुटंदो इन महबूब जे नारे जे करे जेको आहे यो नारो बियो भी लगंदा पर नारे जो रिसालत आहे महबूब सा मोहब्बत करे खुली मैदान में जो नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत
जिंदाबाद। साईं कारी आशिक हुसैन राजपर साहब ताहिरी साहब जिंदाबाद जिंदाबाद। साईं क़िबला बस हवा खुली हुई पखे के बंद करे लाउड और पाण अचे न पंहिंजे खे फाटू विझी ठलेसि न अल्लाह अकबर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह